नाज़रीन, जोंगल शहर में बिजली जो निज़ाम दुरुस्त न हुअण करे रहवासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था सुहेल अहमद बंगलानी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, इन वक्त असी मौजूद आहियूं जोंगल स्टाफ वटि, जिते 25 खां वठी 30 दुकान मौजूद आहिनि। हिते बिजली जी का भी सहूलत मौजूद कोन आहे। इन वक्त असी पुछंदासीं दुकानदारनि खां उन्हनि जो छा चवणु आहे। अदा हिते असांखे बिजली जी ॾुखियाई आहे ॾाढी। बराए महिरबानी एक्सीएन एसडीओ वारनि खे असां अपील कयूं था त बिजली असांखे ॾिनी वञे। 20-25 दुकान थींदा ऐं 2 होटल 3 थींदा ऐं पेट्रोल पंप भी आहे। उनखे बिजली जी ज़रूरत ॾाढी आहे ऐं असांखे ॾुखियाई आहे। जेको भी कारोबार हले थो डीज़ल ऐं पेट्रोल ते हलायूं था ऐं गुरबत भी आहे। बराए महिरबानी करे असांखे बिजली ॾिनी वञे। हलो, असांजी बिजली वॾो बहिरान आहे। बिजली त हले कोन थी। 40-50 दुकान आहे, सो पेट्रोल ते कमु हले थो, डीज़ल ऐं पेट्रोल ते। महिरबानी करे एसोसिएशन खे महिरबानी करे असांजी बिजली अदा जोंगल मोड़ स्टाफ ते असांजा 15-20 दुकान आहिनि, पेट्रोल पंप आहे ऐं उन खां पोइ को कारोबार भी करनि था ग़रीब माण्हू। उन जे लाइ कोई बिजली जी काई सहूलत कान्हे का। असां महिरबानी करे बिजली जे अफ़सरनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे बिजली मुहैया करे ॾियनि। जोंगल मोड़ ते असांखे वॾी ॾुखियाई आहे बिजली जी। असां ग़रीब माण्हू रोज़गार बचड़नि जो पेट पालियूं या पंहिंजो पेट पालियूं। पेट्रोल ऐं डीज़ल ते असांजो कमु थिए थो। इहा तव्हांखे अपील कयूं था त बिजली असांखे एसडीओ खे त असांखे बिजली अदा कई वञे। असां वटि 30-25 दुकान आहिनि, जेके पेट्रोल पंप आहे, 2-3 होटल आहिनि। असां बेरोज़गार थिया वेठा आहियूं। असांखे अपील आहे तव्हांखे त बिजली असांखे अदा कई वञे एसडी खे। जी तव्हां हिन दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां सॼो जेको कारोबार आहे सभु डीज़ल ऐं पेट्रोल ते कयूं था पिया। असांजो सफ़र गुज़र घर जो सही नथो थी सघे ऐं उन्हनि एक्सीएन एसडीओ खां अपील कई आहे त बराए महिरबानी करे असांखे पोल ऐं ट्रांसफार्मर अदा करे ॾिनो वञे। जी कैमरा टीम सां गॾु सुहेल अहमद, जोंगल।